सिंधी अदब सकाफ़त ऐं तारीख़ जे हवाले सां जिन माण्हुनि जूं ख़िदमतूं यादि रखियूं वेंदियूं उन्हनि मंझां नाले वारो ब्रॉडकास्टर, स्क्रिप्ट राइटर, ड्रामा निगार ऐं कहाणीकार मुमताज़ मिर्ज़ा जो नालो बि मथां नज़र ईंदो। मुमताज़ मिर्ज़ा जो तालुक़ हैदराबाद जे पुराणे इलाइक़े टंडो आगा सां हो। मुमताज़ मिर्ज़ा 29 नवंबर 1939 ईस्वी ते नालेवार शाइर, अदीब, तारीख़दान ऐं नसर नवीस मिर्ज़ा गुल हसन बेग अहसन करबलाई जे घर में अखियूं खोलियूं। शुरुआती तालीम में हुन हैदराबाद जे आसूदो मल हुकूमत राय स्कूल फुलेली मां वरिती। मैट्रिक जो इम्तिहान नूर मोहम्मद हाई स्कूल मां पास कयो। इंटरमीडिएट सिंध ओरिएंटल कॉलेज ऐं MA जी डिग्री सिंध यूनिवर्सिटी जामशेद मां हासिल कई। 1955 ईस्वी में हैदराबाद में रेडियो स्टेशन शुरू थियण खां पोइ संदसि वालिद मिर्ज़ा गुल हसन बेग उते स्क्रिप्ट राइटर मुक़ररु थियो। उन्हनि ॾींहनि में मुमताज़ मिर्ज़ा खे बि रेडियो ते कमु करण जो शौक़ु थियो ऐं पोइ तालीम सां गॾोगॾु हू रेडियो लाइ बि कमु कंदो रहियो। मुमताज़ मिर्ज़ा अॻिते हली रेडियो लाइ ड्रामा लिखण बि शुरू कया। संदसि सभ खां वधीक मक़बूल ड्रामो आख़िरी रात हो। 1979 ईस्वी में आख़िरी रात जे नाले सां ई संदसि ड्रामनि जो किताब शाया थियो। मुमताज़ मिर्ज़ा कहाणीकार तौर बि घणी मिन्नता माणी। हुन लॻभॻि 40 कहाणियूं बि लिखियूं। मुमताज़ मिर्ज़ा डॉक्टर नबी बख्श बलोच ऐं शेख मोहम्मद इस्माइल जी निगरानी ऐं शागिर्दीअ में तहक़ीक़ ते बि वॾो कमु कयो। 1976 ईस्वी में हू पाकिस्तानी टेलीविज़न कराची ते स्क्रिप्ट राइटर तौर भर्ती थियो, जंहिंखां पोइ हुन सिंधी स्क्रिप्ट ते तमामु घणो ध्यानु ॾिनो ऐं सिंध जे नाले वारे लेखकनि नूरुल्लाह शाह, अब्दुल कादिर जोणिजो, अली बाबा, आगा सलीम, मुराद अली मिर्ज़ा, अमर जलील, शमशुल हैदरी, कमर शहबाज ऐं आगा रफ़ीक खां ड्रामा लिखाया। मुमताज़ मिर्ज़ा हिकु मेज़बान जी हैसियत सां बि केतिरा ई प्रोग्राम कया, जिन में सिंध सिंगार, रूह रिहाण, लतीफ़ी, लात ऐं ॿिया शामिल आहिनि। मुमताज़ मिर्ज़ा 1990 ईस्वी खां 1996 ईस्वी ताईं सिंध जे सकाफ़त खाते जो डायरेक्टर जनरल बि रहियो। उन उहिदे ते रहंदे हुन सिंधी किताब छपाइण जो कमु शुरू कयो ऐं केतिरा ई अहम किताब छपाए पधिरा कया। हुन पंहिंजी हयाती में 3 अहम किताब लिखिया, जेके संदसि ज़िंदगी, हालतुनि, वाक़िअनि ऐं यादगिरियुनि ते ॿधल आहिनि, जिन मां विसारियां न विसरनि नुमाया आहे। मुमताज़ मिर्ज़ा उमिरि जे आख़िरी ॾहाड़नि में 1996 ईस्वी में हैदराबाद पंहिंजे अबाणे शहर वापसि वरियो, जिते 10 ॾींहं खनि बसर रहियो, जो हुते हुन जे साह जो सॻो टुटी पियो ऐं हू हमेशह लाइ पंहिंजे प्यारनि खे छॾे अबदी आलम ॾांहुं रवानो थी वियो। मुमताज़ मिर्ज़ा जे विछोड़ खे 50 वरह गुज़रण बावजूदि संदसि मदाह खेसि अॼु बि यादि कनि था। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk